प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेव। भगवान श्री कृष्ण जो स्तुति असां अज जे सत्संग की शुरुआत था कयूं, ता सभिनी जो स्वागत है। श्रीमद् भगवत गीता ते सत्संग हली रहियो आहे। सिंधीअ में 18 अध्याय मोक्ष संन्यास योग, जंहिंमें 22 नंबर श्लोक असां पहुता आहियूं। ज्ञान, कर्म ऐं कर्ता, इन ते अची पहुतो श्री कृष्ण भगवान एडी व्याख्या कंदे कंदे 3 अखरनि ते कि हिकु त आहे ज्ञान संसार में, ऐं उनखे साधन ठाहिण वारा आहिनि ज्ञान योगी। ॿियो आहे कर्म, जंहिंजे द्वारा कर्म योगी कर्म करे रहिया आहिनि। टियों आहे कर्ता, कर्ता ॿिन्हिनि में कॉमन आहे। पोइ वरी ॿुधाए थो 3 प्रकारनि जा ज्ञान ऐं 3 प्रकारनि जा कर्म, 3 प्रकारनि जा कर्ता। त असां ॿुधोसीं 3 प्रकारनि जा ज्ञान कहिड़ा थींदा आहिनि, या 3 प्रकारनि जा ज्ञानी कहिड़ा थींदा आहिनि। सात्विक, राजसी ऐं तामसी ज्ञानी। तो उन्हनि में असां ॿुधोसीं सभिनि खां पहिरीं सात्विक ज्ञान उनखे चइबो आहे जॾहिं हिकु ई परमात्मा तत्व अनुभव में अचे, संसार नज़र अचे हिननि अखियुनि सां, बुद्धीअ सां भी उनजो निश्चय थे, वर्गीकरण थे, पर अनुभव चए कि मूल तत्व हिकिड़ो ई आहे। जीअं आकाश हिकिड़ो ई आहे, स्पेस हिकिड़ो ई आहे। उन स्पेस में अनेक ग्रह, अनेक नक्षत्र, सूर्य, तारा आहिनि, ऐं कंहिं खाली जगह में भी ॾाढियूं शयूं आहिनि। हिन दरबार में भी हॉल आहे त ॾाढियूं स्थूल वस्तु आहिनि, पर आकाश तत्व हिकिड़ो ई आहे, खाली स्पेस हिकु ई आहे। त इहो आहे सात्विक ज्ञान, कि सभिनी में हिकिड़ो ई तत्व नज़र अचे। जॾहिं सभिनी में आत्म तत्व हिकु ई नज़र अचे कि हिन जी आत्मा अलग न, हिन जी अलग न, हिकु ई परमात्मा, हिकु ई समुंड जूं बूंदूं नज़र अचनि सभिनी में। अहिड़ी अवस्था प्राप्त थिए त हिनखे चइबो सात्विक ज्ञान। राजस ज्ञान उनखे चइबो जॾहिं माण्हू खे भिन्नता नज़र अचे, अलग 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 माण्हू नज़र अचनि, अलग क्रियाऊं नज़र अचनि, अलग पदार्थ भी नज़र अचनि, पर उन्हनि जो ज्ञान हुजे कि ही फलाणो आहे, ही हेड़ो आहे, ही हेड़ो आहे, हिन पदार्थ में ही तत्व आहे। इहो राजसी ज्ञान, जंहिंखे संसार जो त ज्ञान हुजे, माण्हुनि जो भी ज्ञान हुजे, पर आत्मा जो ज्ञान न हुजे, वो राजसी ज्ञान। तामसी ज्ञान कहिड़ो आहे, इहो अॼु असां ॿुधंदासीं 22 नंबर श्लोक में। यत् तो कृत्सन्वत् एकस्मिन् कार्ये सत्यम् अहेतुकम् अतत्त्वार्थवत् अल्पं च तत् तामसम् उदाहृतम्। तामसी वरी उहो आहे जेको केवल पंहिंजे शरीर खे ई सभु कुछ समझे थो। सात्विकी उहो आहे जेको सभिनी शरीरनि में, सभिनी जीवन में हिकु परमात्मा ॾिसे थो। राजसी उहो आहे जेको सभिनी माण्हुनि खे अलग अलग ॾिसे थो। पर तामसी उहो आहे जेको हिक तत्व खे त नथो ॾिसे, अलग अलग भी नथो ॾिसे, हुनखे सिर्फ़ पंहिंजी चिंता आहे। कंहिंमां राजसी वरी बि कंहिंमां शिक्षा ग्रहण कंदो आहे, हिन संसार में कोई सुठो आहे, कोई ख़राब आहे, तो कुछ प्रेरणा वठंदो आहे,
पर तामसी शिक्षा कोन वठंदो आहे। उनजे लाइ पंहिंजो शरीर ई सभु कुझु आहे, हुनखे मतलब ई कोन्हे कंहिं ॿिए सां, सुठे सां या ख़राब सां। हुनजो अगरि शरीर स्वस्थ रहे थो, शरीर खे भोजन मिले थो, शरीर सां संबंधित भोग मिलनि था, उनजो लक्ष्य ई उहो आहे कि खाइणो आहे, सुम्हणो आहे, आराम करणो आहे, पंहिंजी चिंता। तामसी ज्ञान त हिनखे ज्ञान पोइ छो चयो वियो? ज्ञान त थियो कोन। कृष्ण भगवान चए थो जेको पंहिंजे शरीर खे ई सॼो संपूर्ण संसार ई सम्झे कि सॼो संसार हुनजो हिते ई आहे, पाण ताईं सीमित आहे, कि मां ई शरीर आहियां, मां ई ॿुढो थींदो आहियां, मां ई जवान आहियां, मां ई ॿार हुअसि, शरीर खे मां सम्झंदो आहे जेको, त हिनखे त अज्ञान चइबो न। त ज्ञान छो थो चए कृष्ण भगवान? छो त इहे आहिनि तामसी मूड़, पर तव्हांखे इहे मूड़ लॻंदा कोन। छो त मां तव्हांजे अॻियां कहिड़ी माईअ खे बीहारियां जेका कृष्ण भगवान जे हिसाब सां तामसी आहे, शरीर खे ई सभु कुझु सम्झंदी आहे, पर उहा पैसे वारी आहे, उहा पैसे वारी आहे, हुन ॾाढो सोन पातो आहे, हुनजो बंगलो बि आहे, कपिड़ा बि हुन सुठा पाता आहिनि, शक्ल बि सुठी अथसि, पोइ तव्हां चवंदा इहा भई अज्ञानी आहे। मां बि ॾाढो अध्ययन कयो आहे माण्हुनि जे मन ते। पैसे खे साइड करे सोचो, माण्हू पैसो ॾिसंदो आहे त सम्झंदो आहे बसि हाणे इहो अज्ञानी थी नथो सघे, इहो हाणे ज्ञानी आहे, पक ई पक, छो त पैसो आहे, कहिड़ी मूर्त आहे। त कृष्ण चए थो हा, अगरि उहो ज्ञानी आहे त तामसी ज्ञानी आहे। भली हुनखे इहो अकुल आहे कि पंहिंजो कमु कीअं कढणो आहे, हुनखे इहो अकुल आहे कि हिननि मूर्खनि ते शासन कीअं करणो आहे, तब उहो तामसी ज्ञानी आहे। ज्ञान त अथसि, इहो त हुनखे पतो आहे कि मुंहिंजो कमु कीअं थींदो। पोइ भली महांगी साड़ी छो न पाती हुजे। मां पहिरें ॾींहुं चयो कि ॻाल्हियुनि खे बि साइड रखिजो, ऐश्वर्य खे बि साइड रखिजो। अॼु तो चवां धन खे बि साइड रखिजो हुनजी, पोइ ॻाल्हियूं ॿुधिजो, केरु ज्ञानी केरु अज्ञानी, केरु सात्विकी केरु राजसी केरु तामसी। हिते अलाए छो समाज में माण्हुनि ते अंध चढ़ी वियो आहे धन जो हिकु अहिड़ो धुंधलोपन अची वियो आहे जो व्याख्या पोइ हुन हिसाब सां था कनि। हलो हिकिड़ी ग़रीब माई बीहारियूं तव्हांजे अॻियां, जंहिं सुठी ड्रेस कोन्हे पाती, सांवरी बि आहे, फीचर्स बि सुठा कोन अथसि, ऐं अमीर माई बीहारियूं जंहिंजो बंगलो आहे, सुठी साड़ी, पर्स बि अथसि हथ में। ॿई देहासक्त आहिनि, ॿई शरीर खे ई मां सम्झंदा आहिनि, त तव्हां ॿिन्हिनि खे बराबरि सम्झंदा कि ॿई तामसी ज्ञानी आहिनि? कोन सम्झंदा। तव्हां चवंदा हूअ त लॻे थी ग़रीब त लॻे थी हा या तामसी ज्ञानी आहे, तमस लॻे पियो तो तामसी आहे, पर हूअ किथां थी सघे तामसी? त तव्हां छा पिया था ॾिसो? अगरि तव्हां केवल शरीर ऐं चमड़ी पिया था ॾिसो त तव्हां हू आहियो जेको अष्टावक्र चयो राजा जनक जी सभा में कि छा पिया था ॾिसो? धन पिया था ॾिसो। तामसी ज्ञानी इन करे तो चए कृष्ण भगवान, छो त हुनखे ज्ञान त हूंदो आहे न, पंहिंजो पेट पालण जो, पंहिंजो पेट भरण जो ज्ञान, जेके देह खे सभु, बल्कि मां अहिड़ा बि ॾिठा आहिनि रूप जो प्रचार करे ई जेके ज्ञानी थी विया, रूप जो, पंहिंजे रूप जो प्रदर्शन करे ऐं देह जो ऐं नाम रूप ॿिन्ही जो प्रदर्शन करे सहारो वठी भीड़ गॾु करे वरिती, त ज्ञानी त आहिनि न उहे, पर तामसी ज्ञानी आहिनि। हुनजो सभु कुझु आहे शरीर,
उन्हनि जे लाइ शरीर ई सभु कुझु आहे। उहे शरीर खे ई मां चवंदा आहिनि। उन्हनि खे अगरि जरा सी खरोच बि अचे त चवंदा आहिनि मूंखे खरोच अची वई, मूंखे ईअं थी वियो, हाणे दाग कीअं लहंदो मुंहिंजो दाग। त एतिरो ज्ञान अथनि पर तामसी ज्ञानी, तामस ज्ञान अथनि। शरीर खे सभु कुझु सम्झनि पर ॻाल्हियूं त पोइ ॻाल्हियुनि जी त कमी कान्हे। ही त थी अंदर जी ॻाल्हि कि शरीर खे ई सभु कुझु सम्झंदा आहिनि। पोइ ॿाहिरि भली उहे सुठी ड्रेस पाइनि, ज्ञान जो उपदेश कनि, एक्टिंग बि कनि ज्ञान जी, उहो त उनजी त का वैल्यू ई कोन रखी आहे न कृष्ण भॻवान कि छा थियूं ॻाल्हियूं कनि या छा थो उपदेश कनि। हिते अंदरियूं ॻाल्हियूं बि थो करे कृष्ण भॻवान कि तामसी केरु आहे ऐं असांजे पंहिंजे लाइ आहे। असां ॿिए खे सम्झी कोन सघंदासीं कि तामसी आहे, राजसी आहे या सात्विकी आहे। हे सभु असांजे लाइ आहे। असां सात्विकी आहियूं, राजसी आहियूं या तामसी आहियूं, असांजो ध्यानु कहिड़ो आहे। अगरि शरीर खे सभु कुझु सम्झंदा आहियूं त तामसी, तामस ज्ञान। ऐं तामसी ज्ञान वारो शास्त्रनि खे कोन मञींदो आहे, लिखियल अथव उहो अॻिते ईंदो। पर जंहिंजे लाइ शरीर ई सभु कुझु हूंदो उहो शास्त्रनि खे किथां मञींदो। हा, हू हुनखे मञींदो जंहिंसां शरीर निरोग रहे, उन्हनि शास्त्रनि खे मञींदो जंहिंसां शरीर स्वस्थ रहे। डॉक्टरनि जी ॿुधंदो, छो त डॉक्टर हुनखे सही सलाह ॾींदा कि शरीर अगरि स्वस्थ रखणो अथई त ही कमु कर, उहो सभु कंदो। छो त हुनजे लाइ सभु कुझु आहे। शरीर जान है तो जहान है, हुनजे लाइ आत्मा तत्व आहे ई कोन। त जेको शरीर खे मां सम्झंदो आहे, शरीर खे स्वस्थ रखी करे वरी पोइ भोग भोगींदो आहे, हुन लाइ ॿियो कुझु मायने नथो रखे, त उहो आहे तामसी ज्ञान। पोइ उन्हनि जे लाइ कृष्ण भॻवान चए थो अहेतु कम। उन्हनि जा जेके कम हूंदा आहिनि न, अहेतु कम, बिना युक्तिअ वारा कम, बिना सोचे सम्झे करण वारा कम। बेइज्जती थिए त थिए, शरीर बचणु खपे, मां बचणु खपां। भली समझदार माण्हू कुझु बि चवनि, उन लाइ इज़त जी मायने काई कान्हे। राजसी माण्हूअ लाइ इज़त वरी बि मायने रखंदी आहे, पर तामसी केवल मूल में उनजी धारणा इहा ई हूंदी आहे कि मां आराम कयां, मां सुख भोॻियां, भोग ई भोग भोगींदो रहां, ॿिए सां मतिलबु न। ज्ञान ॾाढो, कोई वञेसि त पहिरीं त इहो ॾिसंदो उहो माण्हू कि जेको मूं वटि आयो आहे इन मां मूंखे कुझु फ़ाइदो आहे या कान्हे। शारीरिक धन मिलंदो या न, इन शरीर खे पुष्ट करण में कुझु सहायता मिलंदी या न मिलंदी त भॼाए छॾींदसि, इंट्रस्ट ई कोन खणंदसि या अहिड़ियूं ॻाल्हियूं चई ॾींदसि हू हलियो वञे। पर जिते ॾिसंदो कि हिन मां कुझु फ़ाइदो आहे धन जो, पोइ हुन सां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो या ज्ञान जूं शुरू थी वेंदो। त हिते ज्ञान जूं ॻाल्हियूं मायने त आहिनि ई कोन। हिते आहे हुनजी वृत्ति कहिड़ी आहे, उहो तामसी वृत्तीअ वारो आहे जेको बिना युक्तिअ जी ॻाल्हाईंदो। हुनजा कम जेके हूंदा बिना युक्तिअ वारा, उहो युक्ति माना शास्त्र जेके ॻाल्हियूं ॿुधाइनि था उहो हुनजो उल्टो ई हलंदो, हुननि खे कोन मञींदो। हुन लाइ बसि पंहिंजो उदर भरणो आहे। ॿियो आहे अतत्वार्थम, हू यथार्थ ज्ञान खां रहित हूंदो आहे। तत्वार्थ माना तत्व, आख़िरी जेको तत्व आहे उन खां बिल्कुलु अनभिज्ञ, कि इन शरीर खां, कि शरीर अलॻि आहे मां अलॻि आहियां। अगरि कोई संत चए इहा ॻाल्हि त उहो न मञींदो।
को मरी वेंदो, चवंदो न मां शरीर ई आहियां। चारवाक जीअं चवंदो हो कि शरीर ही सब कुछ अथव, तव्हां शरीर आहियो, खाओ पियो मौज कयो, चिंता न कयो कि मरंदा त पोइ आत्मा अलग थींदी, ये सब फालतू ॻाल्हियूं अथव, तव्हां त एंजॉय कयो, शरीर सब कुछ अथव, शरीर खे सींगारियो। त हाणे ॿुधायो अधिकतर माण्हू इहो ई कोन पियो थो करे, शरीर खे सब कुछ समझी करे, चाहे ज्ञान में भी वञे तो, सत्संग जूं ॻाल्हियूं भी करे तो, त शरीर जो मेंटेन करे, शरीर खे मां समझी करे। तारीफ़ बि कंहिंखे वणंदी आहे, शरीर जी त थींदी आहे तारीफ़। त वो माण्हू तामसी ज्ञानी आहे जेको शरीर खे ई सब कुछ समझे थो ऐं ख़ुशि थो थिए। शरीर खे कुछ मिले थो त ख़ुशि थो थिए, शरीर जो कुछ नुक़सान थिए थो त दुखी थो थिए। वो भले ॻाल्हियूं करे, भले एक्शन बाजी करे, वो तामसी आहे। ज्ञानी त आहे पर तामसी ज्ञानी आहे, वो तमस सां भरियल आहे, अल्प आहे। श्री कृष्ण भगवान चए तो तुच्छ, उन माण्हू जी काई वैल्यू कान्हे। तव्हांजे हिसाब सां वैल्यू ईअं डिसाइड थींदी आहे जंहिं वटि वधीक पैसो आहे, पैसे जे हिसाब सां ई वैल्यू डिसाइड कंदा आहियो न। पर कृष्ण चए तो तुच्छ आहे उहो माण्हू जंहिं शरीर खे सब कुछ समझो आहे, जेको शरीर जे पुठियां भरण पोषण में लॻो पियो आहे, शरीर जो आराम, शरीर जी तारीफ़, शरीर में खे जेको नालो ॾिनल आहे उन जो गुणगान थिए, जेको इते ई रुकियल आहे। ऐं ॿियो न कॾहिं सोचे थो, न वीचारे थो, न को दर्शन थो करे संसार जो कि छा थी रहियो आहे, छा हली रहियो आहे, पहिरीं छा हो। उनखे मतलब ई न सुठा गुण खणणा कान्हनि उनखे, हुनजो मूल मक़सद आहे पंहिंजो शरीर। त इहो को जीअण आहे छा? अपने लिए जिए तो क्या जिए, पंहिंजे लाइ जीअण केवल, शरीर जे लाइ उहो बि, शरीर खे मां समझी करे, त उहो तुच्छ आहे उहो माण्हू। उहो त फ्री में लंगर खाइण बि पहुची वेंदो गुरुद्वारे में, छो त शरीर भरजंदो न उन सां। शरीर खे फ्री में मिलणु खपे, पैसा बि ख़र्च न थियनि, छो त पैसा ख़र्च थींदा त वरी सुख घटिजी वेंदा। त हर कम पैसा बि बचाईंदो, इज़त बि विञाईंदो, पूरी तारीफ़ बि चाहींदो, पर सॼो हुनजो हूंदो हिन ते, शरीर ते ई केंद्रित। उन लाइ शरीर सॼो संसार आहे, उनजे लाइ पंहिंजो खुद जो शरीर, ॿिए जो न। हुन लाइ पंहिंजो शरीर लिखियल आहे न, कृत सनवत। कृत सनवत जो अर्थ आहे संपूर्ण जे बराबर सक्तम। वो आसक्त आहे पंहिंजे शरीर में, ॼण सॼो शरीर ई संसार आहे, ॿियो कुछ ॼण आहे ई कोन हिन खां मथे। जेतिरा बि असुर राक्षस थी विया आहिनि, उहे इहो ई त वरदान घुरंदा हुआ तपस्या करे कि असां शरीर सां सदाई हुजूं, शरीर असांजो हमेशा रहे। त शरीरवादी जेको आहे उहो तामसी आहे, भली ज्ञानी आहे कोन, उहो अज्ञानी आहे। वो कोन मञींदो आहे कि शरीर खां अलॻि कुछ ॿियो थींदो आहे, आत्म तत्व। पर ज्ञानी इन करे कि हुनखे ॿियो त ॾाढो अकुल हूंदो आहे न, पंहिंजे लाइ रुगो सियाणो हूंदो आहे, पंहिंजे स्वार्थ लाइ सियाणो हूंदो आहे, ॿिए जे लाइ चयो हूंदो आहे। उहो त ज्ञानी त आहे, सियाणो आहे, पर पंहिंजे लाइ ज्ञानी आहे उहो, ॿिए जे लाइ चयो आहे उहो। त अहिड़ा बि माण्हू आहिनि ज़माने में, पर असांखे पंहिंजे बारे में सोचणो आहे कि असां त अहिड़ा कोन आहियूं। ॿाहिरां छा आहियूं उहो मायने नथो रखे, असां भीतर सां तामसी त कोन आहियूं। ज्ञान त भली केॾो हुजे, पर छा असां शरीर ते ई त कोन बीठल आहियूं। शरीर खां कॾहिं अॻिते वधियासीं ई कोन, न मन जे बारे में सोचियोसीं, न बुद्धीअ जे बारे में, न पंहिंजी फीलिंग करे सोचीसीं। सभु शरीर जो ई सभु। ॾाढा माण्हू त शादी बि कोन कंदा आहिनि कि ईअं न कोई हिसेदार अची वञे मुंहिंजी संपत्तिअ जो,
या मूंखे उन लाइ पोइ भॼ डुक करणी पए, मुंहिंजे शरीर जो आराम घटि थी वेंदो, मुंहिंजे शरीर जा सुख घटिजी वेंदा, त ॾाढा इन करे शादी बि न कंदा आहिनि। केरु ज़िमेदारियूं संभालींदो, मुंहिंजे शरीर जो सुख न घटिजणु खपे, उहो तामसी, उहो तमस सां भरियल उहो ज्ञान। त असां पाण चेक कयूं असांजी कहिड़ी स्थिति आहे, ऐं उन लाइ भॻवान खे प्रार्थना कयूं कि भॻवान किथे न किथे असां बि त उहे ई आहियूं, किथे न किथे, त असांखे अहिड़ी तूं सुमत ॾे कि असां इन खां बची वञूं, शरीर खे सभु कुझु न सम्झूं। त जो ईअं ई चऊं। न माया मुझाए, न दुखड़ो सताए, न माया मुझाए, न दुखड़ो सताए। अहिड़ी रमज़मू खे प्रभु छॾ ॿुधाए, अहिड़ी के साईं छॾ ॿुधाए। न माया मुझाए, न दुखड़ो सताए, न माया मुझाए। कम ही दुनिया जा कया सब जरूरी, मगर दिल साथ है जी कया जी हजूरी। कम ही दुनिया जा कया सब जरूरी, मगर दिल साथ है जी कया जी हजूरी। अहिड़ो को तरीक़ो मूंखे छॾ ॿुधाए, न माया मुझाए, न दुखड़ो सताए। दुनिया में रही भी रहा मान यारो, सदा साईं तुहे जो भाया सहारो। दुनिया में रही भी रहा मान यारो, सदा साईं तुहे जो भाया सहारो। अहिड़ी राह प्रभु मूंखे छॾ ॾेखारे, अहिड़ी राह मूंखे साईं छॾ ॾेखारे। न माया मुझाए, न दुखड़ो सताए, न माया मुझाए।
त इहे टिनि प्रकारनि जा ज्ञान आहिनि, सात्विक ज्ञान, राजस ज्ञान, तामस ज्ञान, जेके टई असांजे पंहिंजे लाइ आहिनि, सम्झण योग्य आहिनि पंहिंजे लाइ। ॿिए त सभु ॿाहिरां आहिनि, ॿिए जो ॿाहिरां आहे, असां न सम्झी सघंदासीं। असां पंहिंजो पाण खे जॾहिं सम्झी वेंदासीं तॾहिं ॿिए खे सम्झी सघंदासीं। हाणे ईअं ई आहिनि टिनि प्रकारनि जा कर्म, सात्विक कर्म, राजसी कर्म ऐं तामसी कर्म। थी सघे थो तव्हां सोचो असां ज्ञान मार्गी कोन आहियूं, त इहे असांखे सम्झ में कोन आयो, त तव्हां शायदि कर्म मार्गी हूंदा, कर्म योगी, कर्म करण वारा। त हाणे उहे ॾिसो, सात्विक कर्म कहिड़ो आहे, राजसी कर्म कहिड़ो आहे, तामसी कर्म कहिड़ो आहे। पहिरियों तो अचे सात्विक कर्म जा लक्षण। नियतम संगरहितम अराग द्वेषतः कृतम अफल प्रेप्सुना कर्म यत् तत् सात्विकम उच्यते। जेके कर्म शास्त्र विधिअ सां नियत कयल आहिनि, सात्विक कर्म जा लक्षण ॿुधंदा वञो। पहिरियों, जेको शास्त्रनि सां मेच खाईंदो हुजे कर्म, वो सात्विक कर्म पहिरीं ॿुधी वठो। ॿियो, संग रहितम, जंहिंमें कर्तापन जो अभिमान न हुजे, वो सात्विक कर्म। टियों, अफल प्रेप सुना, जंहिंमें फल जी चाहना न हुजे, वो सात्विक कर्म। अराग द्वेष तह, जंहिंमें राग ऐं द्वेष न हुजे, वो सात्विक कर्म। त छा आयो, जंहिंमें राग ऐं द्वेष न हुजे, जंहिंमें फल जी चाहना न हुजे, जंहिंमें कर्तापन जो अभिमान न हुजे, ऐं जेको शास्त्रनि जे अनुसार नियत कर्म हुजे, राग ऐं द्वेष न हुजे। ॾिसो, कर्म कजे केवल कर्तव्य समझी करे। सात्विक कर्म अगर करण चाहियो था त शुरू हितां था कयूं, नियत कर्म। नियत कर्म जो अर्थ आहे जेको तव्हांजे लाइ अस्तित्व नियत कयो आहे। तव्हांजी कंहिं घर में शादी थी, उतां जा जेकी दिनचर्या हुजे, उतां जो जेको सिस्टम हुजे, तव्हां धीरे धीरे उन सां सेट थी विया, पंहिंजे पेकनि जो सिस्टम छॾे करे हाणे ही शुरू कयो आहे, इनखे चइबो सात्विक कर्म। छो त इहो नियत थियो आहे तव्हांजे लाइ, नियत कर्म। अॼु हिकु छोकिरी ॿुधाए पई कि भैया हाणे मां सेट थी वई आहियां, शादी थी आहे मुंहिंजी, 7 साल लॻा आहिनि सेट थियण में। कंहिंखे 7 साल लॻी वेंदा आहिनि शादीअ खां पोइ सेट थियण में, कंहिंखे 14 साल बि लॻी था सघनि, ऐं कंहिं को जल्दी लॻी वेंदो आहे, जल्दी सेट थी वेंदो आहे, छो त उहो पहिरीं खां ई तयारु हूंदो आहे। जेको शादीअ खां पहिरियों ई तयारु हूंदो आहे, तयारु आहे जेको हिकु अज्ञात में प्रवेश करण लाइ शादी उनखे ई करणु खपे, जेको तयारु आहे झोंक ॾियण लाइ, हिकु ॿिए शहर में, ॿिए घर में, ॿिए कुल में, ॿियूं परंपराऊं सभु ॻाल्हियूं मटण लाइ जेको तयारु आहे, उहो ई करे शादी। ख़ासकर छोकिरीअ जी ॻाल्हि थो कयां। नियत कर्म इनखे चइबो आहे। असां केॾियूं कथाऊं ॿुधंदा आहियूं, निर्मला देवी जी कथा, रजनीअ जी कथा, कि इन्हनि खे अलॻि माहौल मिलियो शादीअ खां पोइ, पर इन्हनि उनखे स्वीकार कयो, त उनखे सात्विक कर्म चइबो, जेको अस्तित्व जी इच्छा समझी करे स्वीकार कयो वियो आहे। पुरुषनि जे लाइ बि नियत कर्म थींदा आहिनि कि वॾनि जो कमु जेको पिता जो धंधो हो उहो ई करणु, या ॿियो कुझु जेको बि नियत कर्म थींदो आहे। त नियत कर्म हिकु त इनखे चइबो आहे जेको असांखे परिस्थिति वश मिलियो आहे, कर्तव्य आहे,
समाज ऐं संस्कारनि जेको असांखे सेखारियो आहे उहो कर्म करण, पर गॾोगॾु कर्तापन जो अभिमान हटाए करे करण। करणो आहे उहो ई कर्म जेको असांखे नियत कर्म प्राप्त थियो आहे, जेके असांजा शास्त्र आज्ञा था कनि कि हिक स्त्रीअ खे छा करणु खपे, उहो करण खां पोइ बि कर्तापन न, अहंकार न कि मां थी कयां। हाणे मां थी कयां त माना पोइ तूं अञा ताईं उते ई जुड़ियल आहीं पेकनि में। अगरि तूं थी करी पोइ तूं इहो थी चवणु चाहीं कि हिननि खे ईंदो कोन हो, मां थी करे ॾेखारियां। अगरि अहंकार अची वियो त, अगरि हिननि जे हिसाब सां ई थी हली त पोइ अहंकार वरी छाजो? पोइ त माना हिते ई सिखी आहे न, तूं हितां जे हिसाब सां हली आहे, हितां जे नियमनि खे तूं नयूं ॻाल्हियूं कुझु नयूं अपनाए, हाणे हिन में अहंकार वरी छाजो? त हिकु त इहो हुन में अहंकार हुजण बि न खपे। जेको नियत कर्म आहे, जेको असां नियत कोन कयो आहे, जेको हुतां नियत थियो आहे असांजे लाइ, उहो कर्म करण, ऐं वरी हुन में अहंकार न। टियों आहे फल जी चाहना न करण। फल जी चाहना न। इहो थोरो मुश्किल आहे कि हिकु त नियत कर्म करे स्त्री, जेके मिलियो आहे कर्म, अभिमान सां न करे इहो बि थी सघे थो, पर बदले में हुनखे उहो फल न मिले त उहो भड़कजंदी, गुस्सो कंदी कि न को तारीफ़ थी मिले, सारा बि नथी थिए, उल्टो पाण कॾहिं कॾहिं ताना मिली वेंदा आहिनि, त केरु कंदो ईअं? पर हिते ई आहे परीक्षा। अगरि इहो परीक्षा बि पास करे माण्हू त उनखे सर्टिफिकेट मिलंदो कृष्ण भगवान जो कि हिन जो कर्म सात्विक कर्म आहे, ही जेको बि कर्म करे थो उहो सात्विक आहे। पर अगरि इहो पास न कयईं त थी सघे थो राजसीय में हलियो वञे। उहो हिकु ॿियो बि पेपर आहे, अञा हिकु ॿियो बि टेस्ट आहे सात्विक कर्म जो। नियत कर्म करे, जेको हुनजो कर्तव्य आहे उहो निभाए, अभिमान न करे ऐं फल जी चाहना न करे। जेको बि मिले पर चाहना न रखे, ऐं ॿियो राग द्वेष हटाए करे करे, न राग न द्वेष। हाणे नियत कर्म में हिकिड़ा सुठा कर्म थींदा आहिनि, ॿे ख़राब कर्म बि अची वेंदा आहिनि। सुठा कर्म त माण्हू राग पूर्वक कंदो आहे, इंट्रस्ट सां, जीअं सत्संग वञणो आहे, विर्त रखणो आहे, का परंपरा आहे, रवाज उहो करणो आहे, शेवा करणी आहे, उहो त राग पूर्वक कंदो आहे। ऐं जेके न करणा आहिनि कम उहे अची वञनि, उनखे न करण माण्हू द्वेष सां कंदो आहे। न करण वारा कम आहिनि, जीअं दर ते भिखारी अची वञे ऐं ससु चएसि इनखे कुझु ॾिजांसि न, असां में परंपरा आहे कंहिंखे ॾींदा कोन आहियूं, असां भिखारीअ खे, असांजी परंपरा आहे अॼु ताईं कंहिंखे ॾिनो ई कोन्हे, वरितो आहे ॾिनो के भिखारीअ खे बि कोन्हे, न ॾिजांसि। ऐं उते नुंहुं हुन भिखारीअ खे छिड़कू ॾेई करे द्वेष सां भॼायसि, त हिन द्वेष सां कर्म कयो, कई नियत कर्म, कई अहंकार सां रहित ऐं फल जी चाहना रखी करे बि कोन कई, पर द्वेष सां कई। त इन खां बि बचे माण्हू, द्वेष सां न करे, त्याज कर्म द्वेष सां न करे, ऐं ग्राह्य कर्म राग पूर्वक न करे, त इहो आहे सात्विक कर्म। पर इन्हनि में ही जेको अखर आयो आहे शास्त्रनि जे अनुसार करे, इहो इन ते मूंखे कुझु चवणो आहे। अॼुकल्ह अहिड़ा माण्हू आहिनि जेके सात्विक कर्म कंदा आहिनि, पंहिंजो कर्तव्य निभाईंदा आहिनि, फर्ज़ पूरो कंदा आहिनि, ऐं इहा बि चिंता न कंदा आहिनि कि तारीफ़ मिले थी या नथी मिले, पर हिकु कमु कोन कंदा आहिनि, शास्त्रनि खे कोन ॾिसंदा आहिनि। तव्हां ॾिठा आहिनि अहिड़ा माण्हू? मां ॾिठा आहिनि।
ॾाढा सुठा, पर शास्त्रनि खे सां उन्हनि खे मतिलबु कान्हे। हू सुठो त हलंदा आहिनि, कर्म बि सुठो कंदा आहिनि, राग द्वेष बि न कंदा आहिनि, पर अलाए जो हिकु लहर हली आहे इहा कि जॾहिं असां एॾा सुठा आहियूं त पोइ शास्त्र जी कहिड़ी ज़रूरत आहे। इहो हिकु हली रहियो आहे लहर, जेका कि सुठी लहर कान्हे। छो सुठी कान्हे? इन करे न सम्झिजो कि मां सनातन परंपरा जो हिकिड़ो आहियां, मुंहिंजो कमु आहे शास्त्रनि जो प्रचार करणु, त मां इन करे थो चवां न, तव्हांजे लाइ सुठो कान्हे। अगरि तव्हां भली सुठा आहियो, तव्हां राग द्वेष नथा कयो, ये मैं उन्हनि जे लाइ थो चवां जेके चवंदा आहिनि कि सत्संग में जाने की क्या जरूरत है, शास्त्र ग्रंथ देखने की क्या जरूरत है, हम अच्छे हैं ना, बस ना, भाई अच्छे तो हो, ता सात्विक कर्म भी कयो था, पंहिंजो कर्तव्य भी निभायो था, राग द्वेष भी नथा रखो, फल जी चाहना भी नथा रखो, अहंकार भी नथा कयो, तॾहिं भी शास्त्रनि जी जरूरत आहे। न त कसोटी कीअं थींदी? कीअं ख़बर पवंदी कि सच में तव्हांखे अहंकार कान्हे? त करता त तव्हां इहो त चओ था कि मूंखे फल जी चाहना कान्हे, मूं में कोई अहंकार भी कान्हे। इहो कसोटी करण में तव्हांखे दिक़त कहिड़ी आहे? शास्त्र तय कंदा, इहो शास्त्र निर्णय कंदा, भगवत गीता तय कंदी, रामचरित मानस कसोटी कंदो, गुरु ग्रंथ साहिब कसोटी कंदो, हर राम कसवटी लाया, आसा दीवार में ईंदो आहे, हर मन राम कसवटी लाया, कंचन सो विना राम राजे। मुंहिंजे परमात्मा मूंखे कसोटीअ ते तोरियईं ऐं मां हुन में पास थी वियमि, सोन मूंखे साबित कयईं कि तूं सोन आहीं। ईअं वाणी आहे। शास्त्र इन लाइ थींदा आहिनि कि असां सच में पंहिंजो पाण खे जहिड़ो सम्झूं था ओड़ा आहियूं या कोन आहियूं, उन खां ॾकण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हिकु वॾो फ़ाइदो आहे शास्त्रनि जो आधार वठण जो कि शास्त्र ईअं ई त लिखिया कोन विया आहिनि। शास्त्र त सालनि सालनि वरहनि सदियुनि सदियुनि जो अनुभव आहे। शास्त्र जेके आहिनि, चाहे भगवत गीता, चाहे रामचरित मानस, चाहे गुरु ग्रंथ, ये अनुभव सां भरियल आहिनि। इन्हनि में खुशबू, अलॻि अलॻि गुलनि जी खुशबू समायल हूंदी आहे शास्त्रनि में। ये तय करे छॾींदा आहिनि त असां जेको बि कर्म कयूं था, असां थोरो शास्त्रनि में बि ॾिसंदा हलूं कि असां सही आहियूं या कोन आहियूं। इन लाइ कृष्ण भगवान चयो कि शास्त्रनि जेको नियत कयो आहे कर्म, उहो चेक करणु खपे कि उन हिसाब सां बि सही आहियूं या पंहिंजे मन सां ई पिया था असां पाण खे सही चऊं। इहो ॾाढो ज़रूरी आहे, छो त कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे सही ग़लति हूंदे भी धोखो ॾेई सघे थो। हूंदो अहंकार मन में, पर इहो चई सघे थो कि हमको कोई अहंकार नहीं है भाई, हमें कोई कामना भी नहीं है, हम तो निष्काम कर्म करते हैं, ईअं भी चई सघे थो। त पोइ चेक थींदो, ग्रंथनि शास्त्रनि जे अॻियां चेक थींदो कि वचन साहिब छो थींदो आहे। गुरुअ जो पाठ पढ़बो आहे त छो जोर सां पढ़बो आहे, किथे किथे न त वचन छो वठबो आहे, ताकि सभु चेक कनि कि तव्हां कहिड़े केतिरे पाणीअ में आहियो। ये वचन हे निकितो अथव, हिन जो अर्थ हे अथव, हाणे ॿुधायो तव्हां में केतिरो उन इहो आहे, तव्हां में इहे ॻाल्हियूं केतिरियूं आहिनि। वचन हिन लाइ त थींदो आहे, पोइ कंहिंखे चुभी वेंदो आहे, कंहिंखे सुठो लॻंदो आहे, त इहा कसोटी आहे शास्त्रनि सां। शास्त्रनि खे ईअं न सम्झिजो जलेबियुनि जे चवण ते कि शास्त्र गूंगा आहिनि या शास्त्रनि खे कुझु पतो कान्हे। शास्त्र ॾाढो अनुभव सां ठहिया आहिनि। असांजो हिकु जीवन लॻी वञे त थोरो अनुभव हासिल थींदो आहे, पर शास्त्र अलाए घणनि ऋषि मुनिनि जा जीवन लॻी विया, समाप्त थी विया, पोइ वञी
हिकु इत्र ठहियो आहे। असांजो जीवन वधि में वधि हिकु गुलाब जे वांगुरु ख़ुशबू ॾींदो, पर ॾाढनि गुलाबनि जो रस कढियो वञे त इत्र ठहंदो आहे। ऐं कंहिं कंहिं इत्र में अलॻि 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 गुलनि जी ख़ुशबू समाई वेंदी आहे। जेके महांगा इत्र हूंदा आहिनि उन्हनि में लिखियलु हूंदो अथव कि हिन जे जेको टॉप हिन जी ख़ुशबू आहे उहा हीअ अथव, मीडियम ख़ुशबू हीअ अथव ऐं बेस वारी ख़ुशबू हीअ अथव, अलॻि अलॻि अथव ख़ुशबू। तीअं ई गुरु ग्रंथ में, भगवत गीता में, रामचरित मानस में सभिनी गुलनि जी ख़ुशबू आहे। उनखे कीअं असां इग्नोर करे था सघूं? कीअं था चई सघूं जरूरत नहीं है, हमें सब पता है, हमने बस ये जान लिया, ये कर लिया, बस ना। अरे बस ना नहीं, तो अञा ॿुधो ई कोन अथई शास्त्र, तो सत्संग ई कोन ॿुधो अथई अञा शास्त्रनि ते। तो शास्त्रनि ते सत्संग ॿुध त तोखे ख़बर पवे तुंहिंजो जीवन त ॾाढो नंढो आहे। समय समय ते चेक कबो आहे कि शास्त्रनि में छा लिखियल आहे। त ही जेको कर्म आहे सात्विक कर्म, इन में पहिरीं ॻाल्हि इहा ई थी अचे कि शास्त्रनि जे अनुसार हली करे कर्म कजे। कर को कर्म दान धर्म, कर को कर्म दान धर्म। हाणे जे शास्त्र न पढ़िया, शास्त्र जो आश्रय न वरतो, वो तो चवंदो दान नहीं करना चाहिए क्योंकि हम इनको दें, ये इसका दुरुपयोग करेंगे, कुछ भी शराब पिएंगे, नहीं देंगे। पर अगर शास्त्र जो आधार वठंदो त दान कंदो। मस मस मिलियो आ तोखे मानुष धर्म, मस मस मिलियो आ तोखे मानुष जन्म। कर को कर्म मस मस मिलियो आ तोखे मानुष जन्म। कर को कर्म दान धर्म। सालन सदयन खां पोइ आए तो इंसान थी, ओ वेठे विसारे प्रभु माया में गलतान थी। हिन माया ते कयो अभिमान, सुहर जवान सब जुतो जहान। आहे बाकी थोड़ो जीवन करना खत्म। कर को कर्म दान धर्म। ओ मस मस मिलियो आ तोखे मानुष जन्म। कर को कर्म ओ
करे जीवन सजो जनी दुनिया जानाता लाहे भरम मस मस मिलो आतो के मानस जन्म कर्म कर पर पंहिंजी इच्छा सां न शास्त्रनि जो दर्शन करे कि शास्त्र असांखे छा था आज्ञा कनि। पर वरी हिकु ॻाल्हि वरी नई समस्या आहे, शास्त्र माण्हू खुदि पढ़ी करे सम्झे इहो संभावना घटि आहे। तव्हां ई पिया चओ न कि जप साहिब त असां पढ़ंदा हुआसीं रोज़, पर मतिलबु ख़बर कोन हो। पोइ जॾहिं हितां व्यास गदीअ तां हुनजो अर्थ वञो त सम्झ में आयो। त हाणे ॿी ॻाल्हि जोड़णी पवंदी, या त ख़ुदि अर्थ करणु सिखो जेको लिखियलु आहे शास्त्रनि में, ऐं केवल गुरु ग्रंथ में न, रामचरित मानस बि कॾहिं पढ़ो, कॾहिं भगवत गीता। असां हिंदुनि जा शास्त्र आहिनि इहे, अरिड़हं पुराण आहिनि, कोई बि पढ़ो। अगर खुद समझी सको तो सुठी ॻाल्हि, न त पोइ ज़रूरत आहे कंहिं सम्झाइण वारे जी। पोइ हुनखे संत चऊं, वक्ता चऊं या सतगुरु चऊं, कुछ भी चऊं, पर मक़सद इहो आहे उहो असांखे शास्त्र ॿुधाए, जलेबी न, हितां हुतां जूं ॻाल्हियूं न ॿुधाए, असांखे शास्त्रनि जो अर्थ ॿुधाए। पोइ त उनजी वैल्यू हुन खां वधीक आहे, इहो मञिणो पवंदो। जेको असांखे शास्त्रनि जो अर्थ करे ॿुधाए, इहे मुंहिंजा अखर कान्हनि, इहे कंहिं संत जे द्वारा मूं ॿुधाया आहिनि कि उन जॻह ते शास्त्रनि खां वधीक वैल्यू उन सम्झाइण वारे जी आहे। पर पंहिंजियूं ॻाल्हियूं न करे, आधार शास्त्रनि जो ई हुजे। ईअं न चए शास्त्र भी साइड करो, ग्रंथ भी साइड करो, हमारे पास सबका सार है, उहो उनजी काई वैल्यू कान्हे, बल्कि वो शास्त्रनि खां ॾकी रहियो आहे। उनखे डप आहे कि पोल खुली वेंदी शास्त्र मुंहिंजे साम्हूं आया त न। जेको शास्त्र अॻियां रखे, जीअं मोरारी बाबू रामचरित मानस साम्हूं रखंदो आहे, पोइ ॻाल्हाईंदो आहे त छा चवंदो आहे, मां हितां बि थो ॿुधायां, उनजी वैल्यू आहे, उन संत जी, उनजी त एतिरी वैल्यू आहे जो वो शास्त्र त तव्हां ख़रीद करे सघो था, संत नथा ख़रीद करे सघो। पोइ त इहो चवणो पवंदो त ग्रंथ ख़रीद करे सघो था, संत खे नथा ख़रीद करे सघो, उते इहो चवणो पवंदो। पर हाणे वो संत सचो आहे या न आहे इहो कीअं ख़बर पए? गड़बड़ त हिते बि थी वेंदी आहे। तव्हां पोइ इन ॻाल्हि खे ईअं बि पकड़े था सघो कि इसका मतलब ग्रंथ छोड़ दे संत को पकड़े, पोइ वरी गड़बड़ थी वेंदी। न, उहो संत जेको ग्रंथ जो अर्थ पियो थो ॿुधाए असांखे, उहो पूजनीय आहे। ॾाढा माण्हू छा कंदा आहिनि, जे पाठ रखा आहिनि गुरु ग्रंथ जो, त संत खे इग्नोर, ऐं गुरु ग्रंथ खे मथो टेकण, रुमाल चाढ़ण, आरतियूं करण, संत साइड में। तॾहिं चवणो थो पए कि गुरु ग्रंथ ख़रीद करे सघो था, संत खे नथा ख़रीद करे सघो। किथे सप्ताह पाठ हूंदो आहे 7 ॾींहंनि जो, ऐं असां ई चवंदा आहियूं कि गुरुअ जी शेवा कजो, सुबुह शाम शेवा कजो। त पोइ वरी उते इहो वरी ॾिठो वियो आहे कि गुरु ग्रंथ खे सभु कुझु सम्झी। मां इहो नथो चवां गुरु ग्रंथ न आहे, आहे न भाई, पर
त सब इन करे था समझो कि बस पयो हुजे वेठो हुजे पढ़णो कान्हे बस विराजमान हुजे ऐं उनखे आदर ॾियणो आहे मथो टेकणो आहे त छाजे लाइ टेकणो आहे इहो सभु पोइ या त कामना हूंदी ज़रूर कंहिं चयो हूंदो ऐसा कर तो ऐसा होगा पर अगर कोई असांखे उनजो अर्थ सम्झाए वचन सां वठी करे उनजी मीनिंग ॿुधाए पोइ त असांजो ग्रंथ तां ध्यानु हटी करे होॾां वञणु खपे न छो त शब्द ग्रंथ भी तॾहिं महिमावंत आहे जॾहिं उनमें वैल्यू आहे शब्द जी उन वाणीअ जी वैल्यू आहे त वाणी जेको असांखे ॿुधाए थो त असां उनखे कोन पिया था पकड़ूं वाणीअ खे ई था पर हाणे हिन जे माध्यम सां ये ॻाल्हियूं बि सम्झंदा कयो जीवन में असां त ॾाढा ॾिठा आहिनि कि माण्हू छा छा न कंदो आहे पंहिंजी मूर्ता उते वरी इहो नियम अची वेंदो कि शास्त्र खां वधीक पोइ उहो वक्ता आहे जेको सम्झाए थो पर वरी अहिड़ो वक्ता मिली वञे तव्हां नियम ठाहे छॾियव वक्ता कोई पूछना है ग्रंथ को नहीं पूछना पोइ वरी अहिड़ो वक्ता अची वेंदव जंहिंखो ख़ुदि सुम्हियल आहे ख़ुदि तामसी आहे त वरी ग़लती थी वेंदी पोइ टियों अथव विवेक पोइ पंहिंजो विवेक इस्तेमालु कयो विवेक छा थो चए विवेक त सभिनी में खपे चाहे तव्हां ख़ुदि शास्त्र पढ़ो त विवेक खपे चाहे कंहिंजे द्वारा शास्त्र ॿुधो त बि विवेक खपे ऐं अगरि ॿई नथा मिलनि त बि विवेक जो इस्तेमालु कयो शास्त्र नथा मिलनि वक्ता बि नथो मिले त पोइ विवेक त आहे ई न पोइ ख़ुदि निर्णय कयूं कि असांजो कर्तव्य कर्म कहिड़ो आहे सही आहे या न आहे छा मूं में अहंकार आहे या न आहे मूं में राग द्वेष आहे या न आहे विवेक सां निर्णय कयो इहो टियों ऑप्शन जॾहिं ॿई नथा मिलनि त पर अगरि सुलभ आहिनि त शास्त्रनि जी अवहेलना न कयो इहो न चओ कि शास्त्रों में क्या रखा है भाई पहिरीं पढ़ो पोइ चओ न क्या रखा है बिना पढ़े ही था चओ शास्त्रों में क्या रखा है पढ़ो तो ॿुधो त सही पहिरीं कॾहिं राम कथा ॿुधो कॾहिं भागवत कथा ॿुधो ये शास्त्र ई त आहिनि कॾहिं गुरु ग्रंथ ते व्याख्या ॿुधो कंहिंखां संत सिंह मस्किन सुठी व्याख्या कंदो हो पोइ चओ कुझु नहीं रखा पोइ चई कोन सघंदा कुझु नहीं रखा तेसिताईं माण्हू चवंदो आहे जेसिताईं उन्हनि न पढ़िया आहिनि न ॿुधा आहिनि केवल कंहिंखां ॿुधी आया आहिनि कि शास्त्रों में कुछ नहीं रखा ऐं उन्हनि खां ॿुधी आया आहिनि जिन जो हिकु वॾो स्वार्थ ऐं हिकु नेटवर्क पियो थो हले इहो चवण जे पुठियां उन्हनि खे पंहिंजो ई दुकान चमकाइणो आहे कृष्ण भॻवान चए थो जेके शास्त्र विधीअ सां नियत कर्म आहिनि उन्हनि खे आदर ॾियो पोइ कर्तापन जो अभिमान छॾे करे फल जी चाहना छॾे करे राग द्वेष करे छॾे करे ऐं कर्तव्य कर्म कयो शास्त्रनि सां मेच कंदा हलो त तव्हां सात्विकी आहियो तव्हांजो कर्म सात्विकी बोल श्री कृष्ण भगवान की जय।